हिकिड़े माण्हू पंहिंजे पुट खे ज्ञान ॾियण जे लाइ हिकिड़ो दृश्य ॾेखारियो। ध्यानु ॾेई ॿुधजो त हिकिड़ो 20 साल जो हिकिड़ो नौजवान ॿार, हिकिड़ो नंढी उमिरि जो नौजवान, अञा हाणे जवानी आई आहे, उहो सुम्ही पियो आहे ऐं हिकिड़ो 90 साल जो बुज़ुर्ग उन जा पेर थो दॿाए। भागवत में ॿुधंदा आहियो, भक्ति मैया जी गोद में ज्ञान वैराग्य मुर्शिद पए, हा न। त उन हिकिड़ो दृश्य ॾेखारियो कि हिकिड़ो 20-22 साल जो हिकिड़ो नंढी उमिरि जो नौजवान किशोर सुम्ही पियो आहे ऐं हिकिड़ो 90 साल जो माण्हू हुन जा चरण थो दॿाए। चओ हरे राम। इहो ॾिसी हैरान थियो, चई त ॾाढो ग़लति आहे, शर्म अचणु खपे हिनखे। हेॾो नंढी उमिरि वारो थी करे पाण खां 4 गुना वधीक वारे खां पेर थो दॿाए, ऐं बुज़ुर्ग बि हिन जी सेवा छो थो करे पियो। चओ हरे राम। अरे भाई, ये पीउ पुट न आहिनि, पीउ पुट भले न हुजनि, पर इहो बि त हिकिड़ी मर्यादा आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, मर्यादा आहे। त वञ हिकिड़ो कमु कर। राजा हिकिड़े मंत्रीअ खे चयो, राजा मंत्रीअ खे चयो त मंत्री तूं हिकु कमु कर। कहिड़ो? मां हिकिड़ो प्रश्न थो ॿुधायां, उहो पहिरियों वञी करे उन बुज़ुर्ग खां पुछजांइ जेको चरण दॿाए रहियो आहे, 90 years old। वरी उहो ई सवाल उन खां पुछजांइ 22 years old, जेको नौजवान सुम्ही पियो आहे, पेर दॿाए रहियो आहे। ठीकु आहे महाराज, सवाल कहिड़ो आहे? सवाल हे आहे। मंत्री वञी करे 90 साल वारे माण्हूअ खे हथ जोड़े चए थो, साईं हिकिड़ो प्रश्न पुछां। मथे खणी निहारी, छो प्रश्न पुछंदे? हा साईं, तव्हां वॾा आहियो, जवाब ॾियो। पुछ भला पुछ। हाणे ध्यानु ॾेई, प्रश्न ॾाढो बढ़िया अथव भाई। उन मंत्रीअ प्रश्न पुछियो जेको राजा चयो, बाबा मूंखे सवाल जो जवाबु ॾियो, अगरि मण मां कण निकिरी वञे, मण यानी वजन, हा न, जीअं 5 किलो 10 किलो वजन थींदो आहे, तीअं मण हिकिड़ो वजन थींदो आहे। मन जंहिंखे चवंदा आहिनि, हा न, घणा किलो थींदो आहे भाई, उन में मूंखे पतो न आहे। पतो आहे छा कंहिंखे? घणा किलो? 40 किलो। जय हो, हलो भाई, पतो पइजी वियो। हिकु मण में 40 कंफर्म आहे न? गूगल गुरू बदिलजी न वञे वरी होॾे। ठीकु आहे, जेको बि हुजे, हाए किराने वारनि पतो हूंदो। त 40 किलो हिकु मण, उन में अगरि एतिरो सो कण निकिरी वञे, तोलो निकिरी वञे, माशा एतिरो तोलो नंढो सो, त छा फ़र्क़ु पवंदो? उन ॿुढे काके अहिड़ो चिलाईंसि, चई सफ़ा बेअकुल आहे, लक्षण ई कोन्हे। अरे हेॾो वॾो मण, उन मां निकितो कण, त छा फ़र्क़ु पवंदो? कोई फ़र्क़ु न पवंदो। हा, तलाउ मां वञी लोटो कढी आयो त वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो छा? हले तूं हल। बाबा ठीकु आहे बाबा, काई ॻाल्हि न। घुमी फिरी आयो, वरी अची करे 22 साल वारे छोकिरे खां पुछे, चई साईं मां तव्हांखां हिकिड़ो प्रश्न पुछां। चई साईं असां त अज्ञानी माण्हू, असांखां छा पुछंदो, नंढी उमिरि आहे। न साईं, मां पुछां थो, कृपा करे तव्हां जेको जवाबु ॾियो। ठीकु आहे भाई, पुछो। अगरि मण मां कण निकिरी वञे त छा फ़र्क़ु पवंदो? मण यानी वॾी आकार वारो वॾो वजन, उन मां कण यानी नंढो सो तोलो निकिरियो, मण मां तोलो निकितो, त छा फ़र्क़ु पवंदो? चई महाराज वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो। मण मां कण निकिरण सां, हा हा, मण मां कण निकितो, तोलो निकितो, वॾो भारी फ़र्क़ु पइजी वेंदो। अच्छा महाराज, थोरो इहो बि ॿुधायो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? चई अगरि हिंदू आहे त उनखे जलाइणो पवंदो, ऐं अगरि मुस्लमान ईसाई आहे त उनखे दफ़नाइणो पवंदो। महाराज मां सम्झुमि न। खिली करे उहो चवणु लॻो, भाई ही वॾे रहस्य वई ॻाल्हियूं, हा न, इन में वॾा राज आहिनि। मण जो अर्थ आहे कि शरीर जेको आहे मन भरा, ऐं कण भरा जेके इन जा प्राण आहिनि, प्राणनि जो वजन घणो, हा, तोले जेतिरो प्राणनि जो वजन थींदो आहे। आत्मा छा आहे? घणा कोई किलो आहे छा? कोई उनजो कोई मापदंड आहे? ज्योति स्वरूप आहे। लेकिन उहा आहे त शरीर हली रहियो आहे, आत्मा निकिरी वई, शरीर जो कहिड़ो वजूद बचियो? अगरि हिंदू आहे त उनखे जलाइणो पवंदो न। श्वास वया हीअ देह छुटी, सीरो खाधो पातल फाटी, वही मिट्टीअ सां मिट्टी मिली। जीवन का क्या ठिकाना, दम टूटने से पहले गोविंद आ ही जाना। त भाई अगरि सांस निकिरी वई, भले उहा सांस कण जेतिरी आहे,
तोले जेतिरी आहे, लेकिन उन जे निकिरण खां पोइ मण भर जे शरीर जो कोई मूल्य न रहंदो, उहो विदा करिणो पवंदो। हा हा, नेत्र भरिजी आया कि महाराज ॻाल्हि सम्झ में अची वई। राजा चई इन करे हुन जा पेर तो दबाए। हाँ, ब्रह्म ज्ञान खे प्रणाम आहे, ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप। अरे भक्त